रासन वाक़ा कराची रोटी में नए साल के जश्न दौरान आतिशबाज़ी कंदड़ सड़ी ज़ख़्मी थियल ब नौजवान फौत थी विया आहिनि। रोडी में नए साल की खुशी में जश्न दौरान आतिशबाज़ी में सड़ी ज़ख़्मी थियल ब नौजवान हयाती विञाए वेठा आहिनि। तफ़सील मालूम कंदा सैफुल्ला बलोच टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। सैफुल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधाए थो हलां, हिकु अफ़सोसनाक वाक़ियो रोडी में पेश आयो आहे। नए साल जूं ख़ुशियूं मातम में तब्दील, आतिशबाज़ी दौरान सड़ी ज़ख़्मी थियल ॿ नौजवान फौत। रोडी में नए साल जी ख़ुशीअ में दरिया सिंध जे पेट ते वाक़िअ तारीख़ी लैंसडाउन पुल ते कयल आतिशबाज़ी ॿिनि नौजवाननि जूं क़ीमती जानियूं ॻहे वियो। आतिशबाज़ी सबबि सड़ी ज़ख़्मी थियल सखरवासी नौजवान नवीद मेमण ऐं ज़ीशान बदाणी इलाज दौरान फौत थी विया। नए साल जे मौक़े ते लैंसडाउन पुल ते ख़ुशीअ जो इज़हार करण लाइ आतिशबाज़ी कई पई वञे, जंहिं दौरान नवीद मेमण ऐं ज़ीशान बदाणी बाहि लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पिया। वाक़िए खां पोइ ॿई नौजवान ॻणती जोगी हालत में फौरी तौर सखर जे अस्पताल मुंतक़िल कया विया। हालत नाज़ुक हुअण सबबि वारसनि ॿिन्ही नौजवाननि खे ज़ख़्मी हालत में गम्स अस्पताल दाख़िल करायो। हितां बाद बहितर इलाज ख़ातिर खेनि कराची मुंतक़िल कयो। अस्पताल में नौजवान केतिरे ॾींहंनि ताईं ज़िंदगीअ मौत जी जंग विढ़ंदे रहिया, पर आख़िरकार ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हुननि दम धणी हवाले करे छॾियो। नौजवान जे फौत थियण जी ख़बर मिलंदे ई वारसनि तोड़े इलाइक़े में ग़म जी लहर छाइजी वई, जॾहिं त हर हिकु अश्कबार नज़र आई। इलाइक़े वासियुनि वाक़िए जे दुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे आतिशबाज़ी जहिड़े ख़तरनाक अमल मुकमल तौर पाबंदी ऐं ज़िम्मेवार ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो कयो, जॾहिं त इलाइक़े में ग़म ऐं गुस्से जी लहर छायल आहे। जी सैफुल्ला बलोच, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।